नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे शहरनि वफ़ाक़ी हुकूमत पारां पेश कयल बजट 2020-21 खे मुकमल तौर ते रद्द करे छॾियो है। इन मौके ते खिपरो जे शहरनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो है त कोरोना के माहौल के अंदर लाजमी बात है, गवर्नमेंट ने अपनी तरफ से जो भी इनकी वसाइल हैं, स्टेप्स लिए हैं, तो आहिस्ता आहिस्ता जब इसकी सारी चीज़ें सामने आएंगी तो फिर ये चीज़ें वाज़ेह होंगी कि कौन कौन सी चीज़ें जो है मस्बत है, कौन सी मनफी है। अभी तो कुछ खाने पीने की जो अशिया उनके रेट बढ़ाए हैं, इससे क्या होगा? महंगाई बढ़ेगी? रेट बढ़ाए हैं, अगर टैक्सेस लगाएंगे तो लाजमी बात है महंगाई बढ़ेगी, समझे ना। वो रिलीफ देंगे, कोई पैकेज वगैरह देंगे या किसी टैक्सेस वगैरह कम करेंगे चीनी पर या ऑयल या घी पर, लाजमी बात उसके रेट फिर कम होंगे। सब खां पहिरीं जेका विफ़ाक़ पारां बजट मंज़ूर कई वई आहे, असां उन बजट जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत था करियूं, छो त इहा बजट असांखे नामंज़ूर आहे। असां ग़रीब मिसकिन पोरियत तबके जा पीड़ियल माण्हू आहियूं, असीं मज़दूरी करियूं था। असांजी आम वापे जी शयुनि में, रोज़मर्रा जी ज़िंदगी में जेके असां पंहिंजी शयूं जेके यूज़ करियूं था, उहे शयूं ॾींहुं राति आसमान सां ॻाल्हियूं करे रहियूं आहिनि। उन्हनि जा अघु जेके आहिनि उहे आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। असां उहे पाण कोन था ख़रीद करे सघूं। हिकु भेरो ॿीहर विफ़ाक़ जेको आहे इहो बोझ हिन पब्लिक जे मथां, आवाम जे मथां छॾियो आहे। ख़ुदा हिन मिसकिन तबके जा जेके पीड़ियल माण्हू आहिनि, जेके मज़दूरी करनि था, इन मूज़ी मर्ज़ जेको हिकिड़ो 4 महीना थिया आहिनि माण्हुनि खे मुझाए रखियो आहे ऐं इन 4 महीननि में माण्हू पंहिंजे घरनि खां नथा निकिरी सघनि। ऐं हिकु भेरो ॿीहर तव्हां हुकूमत खे छा करणु घुरिजे आहे, हिन बजट जे अंदरि ग़रीब ऐं मिसकिन तबके जे पीड़ियल माण्हुनि जे लाइ हिकिड़ी वॾे में वॾी सब्सिडी जो ऐलान करणु घुरिजे आहे। ऐं अटो, खंडु, चांवर, दालियूं जेके रोज़मर्रा जी ज़िंदगी में गिह वग़ैरह असांजो यूज़ थिए थो, उन्हनि ते गवर्नमेंट खे वॾी सब्सिडी ॾेई ऐं अटो जेको आहे जिथे 1800 रुपया मण पियो हले उहो 900 रुपया मण करणु घुरिजे आहे। त जीअं आम वापे जी शयुनि में जेके माण्हू पंहिंजे घरनि ताईं महदूद थी चुका आहिनि, घटि में घटि उहे एतिरो आहे जो अटो ऐं खंडु ऐं दालियूं जेके ख़रीद करे पंहिंजे मासूम बच्चनि जूं जेके ज़िंदगियूं आहिनि उहे बचाए सघनि। सरकार ही जेका बजट आई आहे, ही बजट जेका आहे पहिरीं सख़्त लफ़्ज़नि में असीं हिन जी मज़ामत कंदासूं। इहा असांखे का बि हिन जी मंज़ूरी कोन्हे ऐं असांखे इहा पसंदि कोन्हे। हाणे तव्हां जेकॾहिं ही रक्षा सस्ता करे छॾिया आहिनि, गाॾियूं सस्तियूं करे छॾियूं आहिनि, हिन जी असांजे कहिड़े कम जूं आहिनि? ही असांजा हिननि सां माना को वास्तो न आहे। असांखे जेकॾहिं तव्हां ते का महिरबानी करणी आहे, को असांखे अज़ालो ॾियणो आहे, त असांखे खाधे पीते जी शइ, आम शयूं जेके आहिनि उन्हनि ते बि जेको आहे सो उन्हनि ते को रिलीफ अहिड़ो ॾियो या अहिड़ी को ऐलान करियो, अहिड़ो पैकेज रखो जंहिंमें असीं ख़रीद त करे सघूं। असीं ही बीमारी जा सतायल मूज़ी मर्ज़ जा सतायल माण्हू, असीं जेको आहे राति ॾींहुं पंहिंजे घरनि ताईं मौजूदु आहियूं, ॿाहिरि नथा निकिरी सघूं। ॿाहिरि जेको आहे असांखे को निकिरणु नथो ॾिनो वञे, किथे रोड ते अचणु नथो ॾिनो वञे, त असीं कीअं मज़ूरी करियूं, कीअं पंहिंजा बचा पारे सघूं? इन लाइ महिरबानी करे इन ते ज़ाब्तो कयो वञे ऐं ग़रीबनि लाइ को अहिड़ो रिलीफ कयो वञे, पैकेज जेको असां ग़रीब माण्हू खाधे पीते जो आम शयूं जेके आहिनि, जेके राति ॾींहुं यूज़ थियण वारियूं आहिनि, उन्हनि खे जेको असीं वेही ख़रीद करे सघूं। खाधे पीते रुगो इहे नाला आहिनि, ॻाल्हियूं आहिनि, अञा को बि रिलीफ कोन मिलियो आहे। तव्हां छा हिन बजट जी हिमायत में आहियो या हिनखे रद्द? असां जहिड़ो रद्द करींदा। छाजे करे? इन करे का बि शइ रिलीफ मिले कोन थो। खंड जो रिलीफ कोन मिलियो, 70 रुपया किलो थियनि, उहो बि थियो कुझु कोन। ऐं हींअर बि इहे ॻाल्हियूं कनि था, मोटरसाइकिल हींअर बि रेट वञी पुछ त 80,000 घटि ॻाल्हाइनि कोन था। रिलीफ मिले कोन थो, इहे रुगो मिले खोखला वाइदा ऐं ॻाल्हियूं आहिनि। बजट में कोई अहिड़ी शइ फ़ाइदे वारी कोन ईंदी, न ग़रीब जो पगार वधायो आहे, न ॿियो वधायो आहे, अहिड़ो कुझु कोन अथई। न ई आवाम खे अहिड़ो रिलीफ ॾिनो आहे, कोई सस्ता पैकेज वग़ैरह कोई कोन आहिनि। हीअ बजट को पूरे साल लाइ कोन, उन्हनि ते कोई अहिड़ो अमल कोन थींदो अथई ऐं न कोई हिकिड़े रेट रहंदा आहिनि, त अलॻि अलॻि रेट थींदा रहंदा आहिनि। ऐं इहो को बजट हिन ते असीं बजट ते माना एतमाद ई कोन था कयूं कोई शइ जो। हीअ बजट हिकिड़ो कोई फ़ाइदो कोन थींदो। जेकॾहिं बाइक वग़ैरह सस्ती त आवाम जी एतिरी बजट ई कोन्हे, एतिरो सिस्टम ई कोन्हे जो परचेज़ करे सघे। अहिड़ी शयूं महांगियूं कयूं आहिनि जंहिंजो को असल में जो मेन मक़सदु आहे सस्ती उहो शइ कनि जो खाइण पीअण जी शइ जंहिंमें ग़रीब आवाम खे रिलीफ मिले। खाधे पीते जी शयूं सस्तियूं कयूं आहिनि, दालनि जा रेट जाम वधी विया आहिनि, रुगो 200-300 ताईं आहिनि। असीं सेल कोन था करें, जेके दुकानदार जी इन्वेस्टमेंट वधी वञे थी रेट वधण जे करे, हिन जे करे जाम लॉस थिए थो। हिते मोटरसाइकिलूं सस्तियूं थी वियो, ग़रीब गुरबे लाइ का बि सस्ता कोन थी आहे। अटो जेको आहे 1900 रुपया थी वियो आहे, कणक ब्लैक ते हले पई 1600 रुपया, का शइ कोन ग़रीबनि लाइ थी आहे। जेके 12,000 मिलिया पिया उहे बि ग़रीबनि खे कोन मिलिया आहिनि। इन करे इमरान ख़ान खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे राति में राति कई वञे, न तो हुकूमत नाकामी हुई। कुछ नहीं है, क्या सस्ता हो गया? वही जो रेट चल रहा है चीनी का और हर चीज़ का, आटे का, हर चीज़ का वही रेट चल रहा है भाई। आप इस बजट में सहमत हैं? मुतमिन नहीं है ना, इसमें मुतमिन नहीं है हम लोग। खाने पीने की अशिया सस्ती होती है, मोटरसाइकिल के हर गरीब चलाएगा क्या? हर गरीब के मोटरसाइकिल पे चढ़ के चलता है। हर गरीब के मोटरसाइकिल क्या आटा नहीं होएगा, चीनी नहीं होएगी, पत्ती नहीं होएगी, तो क्या हर गरीब के लिए मोटरसाइकिल ज़रूरी है? ये हमारे वज़ीर आज़म साहब हैं, जो है लाजमी सोच समझ के जो मुल्क की सूरत हाल है उनके हवाले से जो है बजट जो है हमारे हिसाब से जो है बहुत अच्छा पेश किया है। और क्योंकि मुल्क के हालात जो है
लॉकडाउन की वजह से और बहुत सी जो है परेशानियाँ हैं, पूरा मुल्क जो है बंद पड़ा है, उसके जो है सूरत-हाल देख के वज़ीर आज़म ने जो है ये बजट जो है पेश किया। हमारे हिसाब से बजट जो है बहुत अच्छा है। सर वाकई में जो हमारे वज़ीर आज़म ने जो किया है हमारे लिए अच्छा ही सोचा होगा, बाकी आगे का तो पता नहीं, देखते हैं। ये सिलसिला तो चल रहा है। चीनी के बारे में भी लोगों ने कहा था, हालांकि सुप्रीम कोर्ट से भी आर्डर निकल गया था 70 रुपये किलो का। अभी भी आप किसी भी परचून वाले पे जाके पूछोगे वो आपको 80 रुपये किलो बताएगा। ही बजट के हवाले से असीं 2020 जो जेको बजट आयो जो पाकिस्तान की हालात जेके कोरोना के मद्देनज़र रखे जेको इन्हनि बजट पेश किया है, जंहिंमें अमीर माण्हुनि खे तो रिलीफ ॾिनो आहे पर हुन ग़रीब पोरियत खे को रिलीफ न ॾिनो वियो आहे। जीअं त तव्हां गवर्नमेंट मुलाज़िमनि जी तनख़्वाहूं न वधायूं आहिनि, जेके पेंशन ते माण्हू आहिनि उन्हनि जी का बि इंक्रीमेंट या का अहिड़ी शइ इज़ाफ़ी कुछ कोन वधाए ॾिनो वियो आहे। सो असीं महिरबानी करे रिक्वेस्ट कंदासीं वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान साहब खां त अवाम खे रिलीफ ॾियो। अवाम हिन वक़्तु कोरोना जे हिन वबा में वकड़ियल आहे, सो महिरबानी करे इन्हनि खे वधि में वधि रिलीफ ॾियो। जीअं तव्हां खंड जी ते रिलीफ ॾिनो, सब्सिडी ॾिनी, पर उहो असां अवाम ताईं न पहुची सघियो। प्लस में पेट्रोल ते तव्हां रिआयत त कई, पर पेट्रोल माफ़िया उन खे ब्लैकमेलिंग करे रेट और चार्जिस करे ब्लैक मार्केटिंग कई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।